अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वल जन्नतु लिल मुमिनीन वन नारु लिल मुश्रिकीन वल काफ़िरीन वल मुनाफ़िक़ीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया वल मुरसलीन व खातमिन नबिय्यीन व रहमतिल लिल आलमीन अबिल क़ासिम मुहम्मद व अहले बैतिहि त्वय्यिबीन अत्ताहिरीन अल मासूमीन अल मज़लूमीन वलानतुद्दाइमतु अला अअदाइहिम व मुनकिरी फ़ज़ाइलिहिम व गासिबी हुकूक़िहिम मिन यौमिना हाज़ा इला क़ियामि यौमिद्दीन व बअद यौमिद्दीन। अम्मा बाद फ़क़ाल अली अलैहिस्सलाम फ़ी नहजिल बलागा सलासु साआतिन लिल मुमिनी सलवात। खुदावंद आलम मासूमीन जो सबको तमाम सभी जो है न पाक ज़िक्र में अचन कबूल फरमाए। जिन भाइरन मजलिस कराई या अल्लाह उन जो दीनी दुनिया हाजत पूरी फरमाए। जेकी आया है वो मौला जे ज़िक्र में खुदा तमाम सभी जो अचन कबूल फरमाए। नहजुल बलागा मां पाक मौला हज़रत अमीरुल मोमिनीन जो फरमाने ज़ीशान मुतमन जगह अर्ज़ रखियो मौला जन फरमाइन त लिल मुमिनी सलासु साआत। मोमिन जे लाइ ये ज़िंदगी जेका है कुल 3 घड़ियुनि जो नाम। तवज्जो मुड़िया फरमाइन था मोमिन जे लाइ ये ज़िंदगी कुल 3 घड़ी। मौला उहे कहिड़ियूं आहिनि? फरमाइन था पहिरीं घड़ीअ जो नालो आहे युनाजी रब्बहू। फरमाइन था लाफ़्ज़नी ॿिए जी गिला, ॿिए जी ग़ीबत, ॿिए जे लाइ खॾ खोटणु काई शइ कम न ईंदई। ऐं मुंहिंजी मोहब्बत जी दावा करण वारा अली तो फरमाए पहिरीं शइ इहा थी जे टाइम मिलई त फ़ुज़ूल न वेह, बिछाए मुसल्लो अल्लाह सां राज़ ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं कर। पहिरीं जेका कम जी शइ अथई
उहा त इहा जो टाइम विञाए न उथो इन घड़ीअ खे गनीमत सम्झ जो ख़ुदा ॾिनी अथई। छा कर सलावत युनाजी रब्बहू कायनात सुम्ही पवे तूं उथ ख़ुदा सां वेही कचहरी कर अल्लाह सां वेही राज़ ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं कर। सुजूदे इमामे ज़माना बावाज़े बुलंद तर सलावत। ॿी शइ मुंहिंजो मौला तो फरमाए वसाअतुन यरुम्मु माशहू अल्लाह सां राज़ ऐं न्याज़ जी गुफ़्तगू करण। इन खां पोइ सुम्हना उथ पंहिंजे बच्चनि जे लाइ हलाल रिज़्क़ कमाइण जी कोशिश कर। ॻाल्हाईंदा ईंदव पढ़ंदो हलंदो मूंखे सलावत बुलंद आहे। युनाजी रब्बहू पहिरीं घड़ी अथई त तूं उथ मुंहिंजे मौला जन फरमाइनि था पंहिंजे रब सां राज़ ऐं न्याज़ जी गुफ़्तगू कर। तव्हांखे जेके एॾां ॾिसणो आहे उहे ॾिसी वठो, जेके मूंसां कचहरी करण आया आहियो ॿुधण आया आहियो उहे मूं ॾे निहारियो। हिकिड़ी हूंदी आहे मुनाजात, ॿी हूंदी आहे दुआ। दुआ हे इहा जो रब खां घुरिजे, मुनाजात इहा आहे जो रब सां राज़ ऐं न्याज़ जूं ॻाल्हियूं कजे। अच्छा दुआ जेका असां पढ़ंदा आहियूं सिरनि था असां सभिनी खे शिकायत आहे, मौला जन फरमाइनि था हे विर्द वञी कर तुंहिंजी हाजतूं पूरियूं थींदियूं। मोटी आयासीं बाबा हे जेके तव्हां ॻाल्हियूं कयूं पूरी त कोन थियूं। अचो त उलमा खां पुछूं, आलिम चवनि था दुआ हे पंहिंजे जिस्म ते उन दुआ जी कैफ़ियत खे लागू करण जो न हो। मसलन तव्हां वटि अमीर हूंदा, सरदार थो अचे, चीफ सरदार थो अचे, फ़क़ीर आयो घुरण, जेके वेठा आहियो ॿुधिजो, ईअं अची चवंदो न त ओए ख़ैर ॾे, सिंधी न सम्झंदा हूंदव तव्हां, मां सम्झंदा न हूंदव। छा चवंदव बाबा साईं मां मजबूर आहियां, मां हीअं आहियां। मौला फरमाइनि था तूं अचु रब जी दरबार में ईअं अचो जो सम्झ त मां जहिड़ो घटि कोई कोन्हे, हुन जहिड़ो अमीर कोई कोन्हे। तो थींदो छा, हाणे जेॾी महिल तूं घुरंदे न त तुंहिंजी दिलि ऐं ज़ुबान गॾिजी सफ़र कंदी। जिते दिलि ऐं ज़ुबान में फ़र्क़ु अचे त उतां मुनाफ़िक़ी शुरू थींदी आहे। दिलि ऐं ज़ुबान गॾिजी हले त उतां ईमान शुरू थींदो। मौला फरमाइनि था मोमिन बणिजी घुर तूं अमीरुल मोमिनीन वटों ख़ाली कॾहिं बि न। चओ त मां तव्हांखे टे लफ़्ज़ ॿुधाए छॾिया। मुनाजात चाहे काइनात सुम्ही थी पवे, अली बादशाह मुसल्ले ते थो अचे, सर सजदे में रखी हाणे उन करीम सां कचहरी थो करे, जंहिंखे असां मुनाजात था चऊं। अंतल मौला
वानल अब्द छा तो चवेस मौला तू बनायो आ मुखे पे मां हिनन जो मौला आहियां कायनात जो मां मौला आहियां लेकिन सर सजदे में रखी तुझे अॻियां इकरार तो कयां त तू मुंहिंजो मौला आहे अली तुझो बानो वरी ॿियो अंतल गनियो व अनल फ़क़ीर ये मुनाजात तो जरो गनी कोई केतरो गनिया दुनिया में अमीर इलाहीन बेपरवाह इलाहीन पैसन जी फरावानिया लेकिन खाराईंदा हुंदा पाड़े वारन के बेन मिटन माइटन के खाराईंदा हुंदा लेकिन तुम केडो गनी बादशाह जो पाण तो चवे त हे जेके ज़मीन में ये रेड़ियूं ॾेई ऐं जीत पिया था हलनि इन्हनि जे रिज़्क़ जो बि माज़ा में न आहे अमीरुल मोमिनीन खां कंहिं सवाल कयो त मौला हिकिड़े माण्हूअ खे कोठीअ में बंदि कजे पोइ हुनखे रिज़्क़ काॾों ईंदो ॻाल्हि ॿुधो ईअं वर पिया था खणो थकल आहियो ये सफ़ा पुरबाश आयो त मां कंहिं ॿिए ग़रीब खे वरी वञी उते पाक मौला जो ज़िक्र करे राज़ी कयां ही ग़रीब आहे इन जे करे हितां दुआ जी जॻह गुज़ारो ॿिए हंधों थींदो तॾहिं जॾहिं ही दुआ कंदो त मुंहिंजी साइण राज़ी थी उन जे करे पियो थो अर्ज़ु कयां तव्हां बि गौर सां ॿुधो अलाए छा घड़ी आ थी सके तो इहा आख़िरी घड़ी हुजे असां वटि लय तकब्बुर फूंट अलाए छा मूं छा मां हिकिड़ो वाक़ियो बि तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां हिकिड़ो शख़्स हुयो पैसो जिते भली शइ आहे उते बुरी थी आहे ईअं बि कोन्हे को त सभु पैसो बुरो आहे पैसो भलो बि अथव जेकॾहिं भलो न हुजे त अलाह ख़ुम्स छो रखे त अलाह ज़कात छो रखे चङी शइ आहे न जंहिंजे करे चवेसि थो हिन में मुंहिंजे ॾे मुंहिंजे नाव ते ॾे पैसे वारो हिकिड़ो शख़्स आयो अची जीअं तव्हां कचहरीअ में वेठा आहियो कचहरीअ में अची रसूलुल्लाह जी में वेठो ज़ाकिर खे त नारा हणाइणा ई हणाइणा आहिनि तव्हां मूं केरु हणे जेॾी महिल जो अची वेठो त रसूलुल्लाह जन खे ॾिठो कपिड़ा ॾाढा भला फर्स्ट क्लास हिकु ग़रीब जी भरिसां में मुंहिंजे न उन अमीर उनजे भरिसां जो अची वेही रहियो त मां तव्हांखे अॻियां टेबल आहे नथो करे ॾेखारे सघां मसलन कपिड़नि खे हीअं कई मथां लॻनि तव्हां वटि त ईअं कोन्हे न वरी थोरो अॻिते जो हलिया त वरी अजीब वरी उहो फ़क़ीर थोरो सिरी अची हिन जे भरिसां वेठो त हिन वरी अॻिते हेॾे वधणु रहमतुल लिल आलमीन जन इन जे पासे ॾे मुंहुं करे जेको जुमिलो चयो आहे शायदि इन खां वधीक का नसीहत मूं वटि त कान्हे का छो त मां नियापे वारो आहियां मुझे पाक मौला रहमतुल लिल आलमीन जन फरमायो तकब्बुर जो कयई वॾाई जो कयई छा हिन ग़रीब जे कपिड़नि जी मेरान तुंहिंजे कपिड़नि खे मेरो करे हा अगलो जुमिलो ॿुधियो मौला था फरमाइनि छा हिन जे पघर जी बू तोखे नुक़सान जी आहे याद रख ऐ इंसान तू कुछ नहीं इबलीस 6000 साल सजदा कया लेकिन एक घड़ी जे तकब्बुर में लानत गिचीअ में पियस सजदा खत्म थी वयस
वेठो हमरा पैसे यारो मौला भली नसीहत थी मता आका जे सामू हिकिड़ो ऐलान थो कयां कहिड़ो ऐलान मौला जन फरमाइनि था त ॿुधाए चए थो मौला मां पंहिंजे मिल्कियत जो अधु हिन ग़रीब खे ॾिनो सभिनी सां ईअं कहे थो या मां सां नथा ॻाल्हायो हाणे अजीब शइ आहे जेॾीमहिल चई मां अधु मिल्कियत जो ॾेई छॾियो त रसूलुल्लाह जन मिस्कीन खे ॾिठो ग़रीब खे उथी बीह रहियो ग़रीब सलाम आहे मौला मूंखे न खपे दौलत हिनखे आहे त हे लानती बणियो पियो आहे मथां मूंखे बि तकबुर जे पासे ॾे छिके मां उन शइ ते ई लानत कयां जेका तोखां जुदा करे मौला जन छा था फरमाइनि युनाजी रब्बहू पंहिंजे रब सां मुनाजात करे ॿियो आहे दुआ घुरण दुआ चलो मां ॿ जुमला मां दुआ मक़ातिल पढ़ंदो आहियां घण मफ़ाती में हिकिड़ी दुआ आहे जंहिंजो नालो आहे दुआ मक़ातिल मक़ातिल मुंहिंजे मौला जो सहाबी आहे मुंहिंजे सहाबी मुंहिंजे मौला जे हिकिड़ी ॻाल्हि कई आहे फरमाइनि था त मूंखे मौला जन हीअ दुआ ॾिनी आहे ऐं फरमाइनि था जेकॾहिं हक़ीक़ी तुंहिंजो कमु हुजे जाइज़ तुंहिंजो कमु हुजे त मक़ातिल तो चवे जेकॾहिं तुंहिंजो पूरो न थिए त मां मक़ातिल ते लानत कजो अफ़सोस इन अली जो ग़ुलाम तो चवे जे पूरो न थिएव त उन जा जुमला ॿ इलाही वो कीअं घुरिजे रब इलाही कैफ अदऊक व अना अना खुदा जे दरबार में हाज़िर थियो हाणे ईअं सम्झो अनानियत ख़तम मोहताजी शुरू ग़िनायत ख़तम फ़क़ीरी शुरू ॾियणु ख़तम पिनणु शुरू ॻाल्हायो त सही जेॾी महिल इहा शइ अची वई त हाणे पियो थो चवे मुंहिंजा मालिक साईं कैफ अदऊक तोखे मां कीअं सॾियां तो कीअं सॾणु चाहे थो ज़ुबान सां सॾ न साईं खे थोरो जाॻाए टाइम आहे पर अधु कलाक जा खुदा बंदा इनके अधु कलाक निंड फिट आहे त वञी पोइ भले मूंखां पोइ भले साईं बि सभु सुम्ही कैफ अदऊक कीअं घुरां छो भला चई हथ थो खणा त इहे सॼो ॾींहुं गुनाहगार ज़ुबान तो ॻाल्हायां त इहा कॾहिं हुन जी गिला कॾहिं हुन जी गिला कॾहिं हुनखे गार कॾहिं हुनखे गार हीअ गुनाहगार मां पिशेमान आहियां कैफ अदऊक कीअं तोखां घुरां अना अना उहो मां थो ॼाणा त मां छा हाणे हुनजी करीमी जेॾी महिल करीमीअ ते थी नज़र पवे त छा थो चवे कैफ अक़तउ रजाई मिनक व अंत अंत तोसां वरी नातो टोड़ियां त कीअं टोड़ियां तो जहिड़ो करीम कोई आहे ई कोन तूं पाण चए थो ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन अल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ ऐं इंसान तुंहिंजे गुनाहनि जी हद हूंदी मुंहिंजे बख़्शण जी हद ई कोन्हे जॾहिं एॾो करीम आहे त तोखां उमेदूं कहिड़ियूं ख़तमु कयूं हाणे अचो थोरो अॻिते हलूं ॿी निशानी ॿी घड़ी कहिड़ी अथसि ॿी घड़ी अथसि त उथ तूं रिज़्क़ हलाल जी तलाश रिज़्क़ हलाल असांजे मज़हब जेको आलिम दीन गुज़रियो आहे मुक़द्दस अर्द ॿेली
कितना था मुक़द्दस अर्दबेली। मुक़द्दस अर्दबेली जी जवानी हाणे जिन में जवानी आहे, जवानी जवानी आहे न साईं। लगस ॾाढी ॾाढी बुख, ॾाढी बुख। वञे तो पे दरिया जो किनारो ॾींदो ॾींदो छा करे। सवाल जो आदि कोन्हे, घुरण सिखियो ई कोन्हे। जे घुरे तो उन्हें को घुरे या अली को घुरे। कंहिंखे चए ॾिठई त ईअं सूफ़ आहे हिकिड़ो लड़ंदो। गौर सां ॻाल्हि न ॿुधंदो, कलंदर जो दाह ॾींदो। सूफ़ लुड़ंदो पियो थो अचे, अॻिते वधियो सूफ़ कढी ॾाढो पॉक करे साफ़ करे खाइण शुरू। खाइण खां बाद अचानक हिन जे ज़हन में हिकिड़ो सुवाल आहे, अल्लाह मां त सोचियो ई कोन हे सूफ़ जो खाधो त आहे त अलाए कंहिंजो। जे उहो थिए नाराज़ त मुंहिंजे लाइ हराम, जे हराम त मां अली जे अॻियां मुंहुं कहिड़ो खणंदुमि। असां पारो हुजे हा पोइ ख़बरूं ॾे असां। मां हिकु लफ़्ज़ चवां तव्हांजे समाअतुनि ताईं पहुचण जे लाइ। हिनखे हिकु सूफ़ खाइण खां पोइ गणती आहे त मां छा कयां। मां त माण्हुनि खे बाग़नि जा बाग़ खाईंदे ॾिठो आहे। रिज़्क़े हलाल ॿुधजो। चए थो इहे वञा तो पाणी जो हेॾो थो अचे त माना काथो मथों किरियो आहे न। आयो ॾिठी त हिकु दरिया जे किनारे ते हिकिड़ो बाग़ आहे। उन बाग़ जो माली जेको आहे वेठो आहे, चईंसि यार बाग़ तुंहिंजो आहे दरिया जे किनारे ते, सो शायदि हिन मां के सूफ़ छणिया आहिनि जेके अची हेठि किरिया आहिनि पाणीअ में। मां उन्हनि मां सूफ़ खाधो आहे। मौला जे सदके मूंखे माफ़ ईअं मजलिस न ॿुधबी आहे जे तव्हां रड़ियूं मां कयां न हरू भरू बि त तव्हां ॻाल्हाईंदा। पर हे सुजागी जो दौर आहे, हे इल्मी दौर आहे। हिन में रुगो इहा शइ फन न कयो। ज़हरा जे बचड़े खे फन ताईं महदूद न रखो। इन करे अचो त ॾिसूं त मौला जन चयो छा। अदायगी जेकॾहिं करीसे त इहे टाइम हुया कॾहिं ॿ ॻाल्हियूं ॿुधो मुमकिन आहे तव्हांजे कमु अचनि। उन जो ॾिठो त चई जवान भरपूर जवानी हिन जॻह ते सजदनि जा निशान अथसि। यार हिकिड़ो सूफ़ उन जी मुख वठी थो माफ़ी पियो। मालीअ चयोसि तो जहिड़ो भलो माण्हू नज़र कोन आयो आहे अॼु ताईं। ॻाल्हि ईअं ते बाग़ मुंहिंजो कोन्हे, बाग़ आहे फलाणे वज़ीर जो। उन जे करे तूं उन खां वञी माफ़ी वठि। मां त मज़दूर माण्हू आहियां। सभिनी ते सवाल आहे सूफ़ जो वज़न घणो ऐं हिन जी परेशानी। जी अहिड़ा हलाल वारी औलाद जो ॼमे, एतिरो हलाल खारायो बच्चन खे। मूंखे क़ुरान खणायो त न अलीअ तो हथ खणंदा न हुसैन खां परे थी। बाक़ी हाणे हिते सलवात ते ज़ोर, राति जो रसो कुल्हे ते कोई फ़ाइदो कोन्हे। मां माफ़ कजो अदा। कोई न मजलिस को फ़ाइदो ॾींदव न को कुझु ॿियो फ़ाइदो ॾींदव। फ़ाइदो इहो अथव जो अली जो चवणु कयूं, अलीअ जा थी पऊं। अली एॾो करीम आहे, चवंदो रुगो तूं जन्नत में न वञ, जंहिंखे वण ई वठियो।
पर हलाल खा। वजीर वट जेॾी महिल पहुतो असां तालिब इल्म आहियूं न। ये मुंदा मां के मौली साहब लाइ बि पुछा के त ॾियो ख़बर फलाणो मौली काथे आ, चई अन्न वठंदो त वधे। अन्न जो लथो आ मदरसे जे लाइ अन्न। हाणे मां जहिड़ो हुजे त उहो बि वज़ीर छा चवंदो भई तालिब इल्म जी माना कंहिं शइ जी का ज़रूरत हूंदसि। बहरहाल अंदरि टपियो, सलाम कई, वेठो। ॼण खां बाद में चवेसि त साईं मूंखे कंहिं शइ जी बि ज़रूरत कान्हे, मां हीअं सूफ़ खाधो हो, तव्हांजी ख़बर पई आहे त बाग तव्हांजो आहे, मां तव्हां ॾे हली आयुमि। मूंखे अलाह जे सदके, हुसैन जे सदके मूंखे इहो माफ़ कयो ताकी मां अली जे अॻियां सुरख़ुरू थियां। राज़ी वेठा आहियो या न? यार मथो जहिड़ो त माण्हू ॾिठो ई कोन्हे। जवानी अंधी आहे न, जेके असां अंधी चऊं। पर हाणे ॻाल्हि हीअं त मौजो आहे अधु हिन बाग में। पंहिंजो हिसो मां माफ़ कयो मां, बाक़ी हिसो आहे बादशाह जो, तूं ॼाणी उहो। मुख़्तसिर कयां, बादशाह वटि पहुतो। बादशाह खे जेॾी महिल ॻाल्हि कयईं त हुन अजीब ॻाल्हि कयसि। चईं माफ़ कंदो मैं, मुंहिंजा कुझु शर्त आहे। वरी ॿुधो मां तव्हां सां आहियां, अधु सूफ़ जो आहे। इन अधु सूफ़ खां कोन माफ़ी मिलंदी। पर चए थो न अली वटि वञा त बेदाग हुजां। एक सवाल आहे तव्हां सभिनी ते, औरतूं मेकअप कंदियूं न? घर जो मसलो आहे, मां खुली कीअं तव्हां सां ॻाल्हायां। मेकअप कंदियूं न, मर्द बि कनि था पिया। मर्दनि खे सुर्खी बि लॻंदी ॾिठी आहे। बस कंहिं कोन घटायो। मासूम फरमाईंदा कोई टाइम ईंदो जो मर्द औरतूं थियणु पसंदि कंदा, औरतूं मर्दाणो लिबास पाईंदियूं, ऐं हले थो पियो। मौला जा फरमान आहिनि, उन फरमाननि में हिकिड़ो फरमान आहे, तवजो कजो। मुंहिंजे मौला जन फरमाइनि था कोई अहिड़ो दौर ईंदो ज़माने जे इमाम जे ज़हूर जे अलामतुनि में, मौला जन फरमाइनि था कोई अहिड़ो दौर ईंदो जो औरत लिबास पाइण खां पोइ बि बेलिबास हूंदी। मुंहिंजे आमद, मौला जी आमद। बादशाह वटि जीअं पहुतो त बादशाह चयो ॻाल्हि इहा त मुंहिंजी न्याणी आहे, उन सां शादी कर। पहिरें जुमिले ते तव्हां केॾो ख़ुशि थियो। मुंहिंजी न्याणी आहे, उन सां तूं शादी कर, मां तोखे अधु सूफ़ जो माफ़ कयो। पर ॻाल्हि ॿुधिजां, अंधी अथई, ॿोड़ी बि अथई, गूंगी बि अथई, लिंगनि खां बि माज़ूर अथई। जेके वेठा आहियो, हिते जवान मैट्रिक पास कई, इंटर पास कई, BA पास करे, जेॾी महिल थोरो ज़माने जी हवा लॻी थी, पंहिंजनि में माइटी थोरे असां ॿार छो ईअं सम ऐब कढिबो, ऐं जंहिं वटि ऐब साम्हूं हुजनि कसम अथव हुसैन। इन्हे खे बादशाह तो चए, अंधी भी थी, मंडी भी थई, बोड़ी भी थई, गूंगी भी थई, इन्हे सां शादी करें त बख्श कंदो मां। सॼी मजलिस जेका ॿुधी अथव, हिकिड़े पासे इहो जुमिलो, हिकिड़े पासे हेठि कंध करे
पंहिंजो पाण खे वेठो त चए मुक़द्दस दुखी सुखी गुज़री वेंदी अली त राज़ी थींदो। चई क़बूल आहे क़बूल आहे त क़बूल आहे। शादी थी वई। चई पहिरियों ॿुधायो माफ़ कयव? मां भलो कोन हा इन करे सिर्फ़ एतिरो तव्हांखे ॿुधायां थो अलीअ खे अहिड़नि जी ज़रूरत आहे। असां वटि पाड़े में भरिसां वेही त केरु केरु मूंखे कल्ह अलाए सुबुह महिमान आया हिकिड़ा चईंदी असां वटि हशर इहो आहे जो अन्न जूं बोरियूं कढरायूंसीं जेसि ताईं असां घरों बोरियूं खणण वियासीं तेरे 4-5 बोरियूं खजी हलियूं कंहिंखे वठूं। मूं चयोमांसि हिकिड़ी शइ ॿुधो इहो अखियुनि जो ड्रौ थी हराम में इज़त बि कान्हे हराम में बरकत बि कान्हे का इहे ईअं ई खपी वेंदसि तूं अहिड़ो ई रहंदे। हिते जेकॾहिं कोई ओछारो माण्हू वेठो हुजे त अॼु वाइदो कयो मौला जे सदके इहे सभु शयूं छॾे आहे कोई जेको अॼु ज़हरा जे बजड़े जे हिन मजलिस में हिते उथी वाइदो करे उथी न ईअं ई वाइदो करे त अॼु खां पोइ हराम खे लानत करे परे कंदुमि बच्चनि खे हलाल खाराईंदुमि मूंखे ज़माने जे इमाम जो कसम आहे थोरो ई हुजे ई ॾिस त हुन में बरकत केतिरी हाणे हिकु सलवात पढ़ो जेकॾहिं कोई अहिड़ो माण्हू वेठो आहे त उहो भला कंदो सही थी शादी थी वई माण्हू टाइम बि घणो वेंदो आहे पढ़जी मजलिस ते वञिणो आहे जेॾी महिल कुंवार वठी आयो घर में अची वेठो जेॾी महिल अची वेठो त कहिड़े लफ़्ज़ कुंवार जेका परे वेठी उतां उथी अची भरिसां वेही चयो हूंदईंसि सजण साईं मूं ॾे त निहार चयो हूंदईंसि हिन जो ॾिठो त ॻाल्हाए थी पई तूं थी हिते आई अचे इहा उहा न आहे उहा हुजे हा त बादशाह जेका चई हुई उहा हुजे हा न अंधी बि कान्हे मंडी बि कान्हे चुप कयूं हले ॿाहिरि मस्जिद में शादीअ जी पहिरीं रात अल्लाह यादि सुबुह थियो घरवारी जो अची भरिसां बीठो बादशाह सलामत सदके तोखे जो मां चयो हो त मुंहिंजे न्याणीअ सां सही हलजां चई बादशाह मूंखां पुछ त सही छा चई अली खे राज़ी करण जे लाइ एतिरो कुझु क़बूल कयो जे मुंहिंजो हक़ आहे त मूंसां ॻाल्हाइजो ऐं जे न त भला बेमज़ा रहे साईं अली खे राज़ी करण जे लाइ कई हुयमि हा तूं ॿुधायो गूंगी बि आहे माज़ूर बि आहे हीअ हली हिते आई वरी मूंसां ॻाल्हाइणु शुरू कई त मां चयो हीअ काई ॿी आहे इन ॿीअ खे इन जे करे न ॾिठमि जो ॿिए ॾे निहारणो हराम आहे मूंखे अलीअ खे राज़ी करणो आहे तूं छा आहे मुंहिंजे अॻियां बादशाह उसे भागो जेको इहो तुंहिंजो इम्तिहान हो जेको मूंखे वठिणो हो अॼु ख़बर पई त अली जा ग़ुलाम ईअं हूंदा आहिनि जीअं मुक़द्दस अर्द फैली आहे चई साईं मां न सम्झो चई जे न सम्झो थी त मां ॿुधायां मुंहिंजे न्याणीअ में कोई बि आइब कोन्हे जेको गूंगी कीअं चई हाणे इहो तव्हां सां गॾोगॾु जेके स्पीकर जे ज़रिए मुंहिंजी धीअर ॿुधनि थी पियूं उन्हनि ताईं बि ॻाल्हि पहुचाइणी आहे चई गूंगी कीअं
गूंगी ई आहे जो मुखों सवा ऐं क़ुरान को सवा न मां को सवा बाक़ी अॼु ताईं कंहिंसां ॻाल्हायो कोन अथई। इन करे गूंगी चयोमांसि या क़ुरान पढ़ंदी आहे या कॾहिं कॾहिं पीउ माउ को सवाल जागो था अलाए कोन जे मंडी कीअं माज़ूर कीअं जे माज़ूर ईअं आहे जो उथंदी आहे त या मुसल्लो नमाज पढ़ी वरी बिस्तर या अली याद या हुसैन याद। साईं इरशाद हुसैन का केर वाक़िफ़ कोन्हे सब वाक़िफ़ आहियो। मौला इमाम हुसैन जो सदको मौला इन्हनि खे वॾी हयाती जागीराणनि में मजलिस हुजे मजलिस में पढ़ा मां खे साईं खां बाद में टाइम मिलंदो साईं भी मजलिस पढ़े त कुतो जेको आहे इन को अली तो फरमाए कुछ नसीहतूं सिखो। नसीहत कहिड़ी आहे पहिरीं नसीहत त कुतो करे मालिक सां भौंकंदो हाणे चओ त मां हिन खे पंहिंजे लिहाज़ में चवां कुतो मालिक जो बेअदब न थींदो आहे कुतो मालिक जो नाफ़रमान न थींदो आहे। मां चवां थो पियो तव्हां सम्झो था या नथा सम्झो कुतो आहे पर मालिक जो नाफ़रमान न थींदो आहे। इंसान थी करे जो सॼो ॾींहुं अल्लाह जो नाफ़रमान त पोइ मां अॻिते कोन चवां। साईं तकरीर जो कई त हिकिड़े शायदि मुंहिंजे ख़्याल में बरोच हुयो जागीराणी हुन चयईं अॼुकल्ह हाँ जज़्बात न सिधी ॻाल्हि ईअं चई साईं अॼुकल्ह जा कुता त भौंकनि था मालिक ते। साईं इरशाद जी मोट न हूंदी आहे तलवार हूंदी आहे। साईं चए त पक हिनखे हराम खारायो थी जंहिंजे करे भौंके थो जे हलाल खाराए सां त अली जे फरमान में तब्दीलीअ जो इम्कान ई कोन्हे। हाणे अचो त पाण में वेही ॿ टे फ़ैसिला कयूं। ये मुझे बच्चा है इमाम हुसैन शिकायत है सही मुझे पुट जो चवण करे कोन थो बाबा तू कुछ खाराए हलाल त इहो थिए। ॿी शइ इहा आहे तूं जे पीउ मां जी इज़त करे हा त हे तुंहिंजी इज़त न कनि। हाणे घड़ियूं घड़ियूं ॿुधायूं थी मां त बाक़ी हिकिड़ी शायदि आहे या इन खे चढ़े अञा ॿी ॿुधायूं। ख़ुतवतुन फी माद मौला जन फरमाइनि था अली तो फरमाए रात हुजे ॾींहुं हुजे वेठो सोची तो फिक्र कंदो हितम जे लाइ न या क़ब्र लाइ या हशर लाइ। हिते छॾियां जीअं पढ़णु शुरू कंदुमि त सची भरियल बस ज़हरा जे बचड़नि जो सदको मौला तव्हां सभिनी खे वॾी हयाती ॾे। मौला कंहिंजो मोहताज न करे। अली जी न्याणियुनि जे यतीमीअ जो सदको चल दुनिया जी हर तकलीफ़ को महफूज़। एक आलिम दीन लिखे तो 12 इमाम बने। पहिरीं ॻाल्हि त हिकिड़ी आहे जेकॾहिं तव्हां असां भला थियूं न जीअं असां भला थियूं ऐं अमल कयूं
तो उन्हें अमलन के जरिए करबला जो नज़ारो असां भी ॾिसी सघूं था। ज़हन में अचे थो अलाए को आलिम था चवन शेख वहीद खुरासानी जे लाइ मुझे ख्याल में घणो करे साईं उन्होंने अमल कयो। अमल करण का बाद में करबला जो नज़ारो चे तो मां ॾिसंदो आयुमि पर काई अहिड़ी घड़ी आई जेका मुझे बर्दाश्त न चढ़ी। कहिड़ी? हुसैन जो घोड़े तो लहणो, सकीना जो निकरणो, ज़ैनब जो भी सॾ करणो। गौर सां मां तव्हां को तो पुछा असां जहिड़ो माण्हू ईअं सम्झो नाकार जंहिं ते मसाइब हुसैन जो असर करे थिए त करे न थिए, पर जंहिं इमाम जी जेकी रिहाइश आहे उन इमाम ज़माने जे इमाम उन जी अॻियां करबला जो मंज़र 24 कलाक हले थो। करबला जे नवाब जी उहा कमीस जेका हुसैन वरी हथन सां तार तार उहा खून लॻल कमीस हुसैन जे साम्हूं पई आहे। मां तव्हां खां थो पुछां असां ॾिसी नथा सघूं ज़माने जे इमाम जी कैफ़ियत छा आहे? मुंहिंजे मौला जन फरमाइनि था ॾाढा साईं ज़माने लेट कराए छॾी। हाणे मां सुबुह हुजे या शाम ॾाढा तुझे गम में मां इमाम रत जा ॻोढ़ा पियो। ग़ालिबन 8 इमाम जो फरमाना मौला जन फरमाइनि था ॾाढे हुसैन जे गम असांजे हिन पिंपड़नि जो अंदरियों हिसो ज़ख़्मी करे छॾियो आहे जो रोई रोई हाणे उन्हनि में पाणीअ जी जॻह ते रत पियो। मां तव्हां खां थो पुछां पियो छा जेॾी महिल हुसैन जे वारिस जे अॻियां करबला जो नज़ारो हलंदो हूंदो त छा हुन में सकीना जूं चमाटूं न हूंदियूं? छा हुन में ज़ैनब जी चादर जो लहण न हूंदो? जुमलो मूंखे ज़हन में त आहे कसम मौला जो मां न पढ़ी सघंदो आहियां जे रोअंदो आहियां त मूंखे तव्हां ॿुधायो चमाट ज़ैनब जी माउ बि झली, चमाट सकीना बि झली आहे। जनाबे ज़हरा जेका चमाट झली अॼु ताईं ज़माने जो इमाम रत जा ॻोढ़ा पियो थो रोए, केतिरो रुनो हूंदो जंहिं महिल सकीना खे चमाटो लॻे। मलामत साहब यार मुझे जुबान का तकलीफ पहुंची लिल्लाह माफ ज़ैनुल आबिदीन का कहीं पुछा कहीं मौला हुसैन वड्डो मज़लूम या अली शाम जो महारी फरमाए तो मुझे हुसैन बाबे का ॾाढो वड्डो मज़लूम मौला हुसैन जे भेनरुन जो चादरों लुटियूं सकीना जा दुर लथा ख़याम के बायूं लगियों या वॾी मज़लूमिया सजाओ तो फरमाए तो समझो कोने वॾी मज़लूमिया ख़ैमा जलिया लेकिन बाबे जे साम्हूं न जेके समझो था
फरमाइन ता खैमा सड़िया पर बाबे हुसैन का बाद सकीना जिया दुर लथा पर बाबे का बाद सकीना चमाट झली पर बाबे का बाद इमाम फरमाए तो मुझे 7 सालन जी उम्र हुई ॾिसंदो रहियुमि दरवाज़ो सड़ंदो रहियो हेॾा बाबो अली ॿाहिरि निकितो ॾिसंदो रहियो दर सड़ंदो रहियो ॾिसंदो रहियो दरवाज़ो बरंदड़ ज़हरा जे मथां आयो नबी जे कब्र दे मुंह करे अली पियो तो फरमाए या रसूल अल्लाह जे न झले पुछाना ज़ैनब जी मां जो हे हाल अली वडो मज़लूम या हुसैन मौला जन फरमाइन ता हसन मुज्तबा जने का रोज़े खान के चवन ता तू मुझो मसाइब लिखाई दो छो तुझे इमामत जो कसम मौला मसाइब लिखाई दो नया दुनिया के दसींदो आया जो हसन के जहर मिलियो जिगरा जा टुकड़ा भेनरुन संभालिया कदे कासिम के पयो रोवन कदे हसन के पयो रोवन मौला मां तुझो सब मसाइब पढ़ंदो आहियां इमाम फरमाए तो मुझो इहो मसाइब न आहे बुध वन मोमिनन के बुधाए हसन तो चवे मुझो वडो मसाइब इहो आ जो अम्मा ज़हरा गश जे आलम में बाबे जे गले में रस्सी विझी जेरी मल वठी ता हलन अम्मा जी अख खुली इहो न पुछे मुझो हसन काथे इहो न पुछई मुझो हुसैन काथे आ इहो न पुछई मुझी ज़ैनब काथे आ अख खुलिया से सॾे जदी मुझो अली काॾे वियो जवाब तो मिले ज़हरा दरबार वठी वियसि मां समझाए न सघंदो समझ जो पान अली फरम हुसैन फरमा हसन फरमाए तो उथे पई अम्मा तो उथी न पई सके वरी उथी वरी जमीन ते वेही रही है जोश जज्बे में अम्मा उथी पैर उखाड़ा डुकंदी पई वने चंदी पई वने अली के छडियो वरना वार खोले बद दुआ कंदी मां जेनी मर ज़हरा संतरे अली जे में हथ में दो एक शख्स ज़हरा जे हथन ते खिलाफ हणन शुरू कयो आंगुर टुटी ज़हरा रोई चवे थी फिजा बाबे जो मामू खड़िया न हूंदो मदीनो न अली कैद थी दो अगला जुमलो बुद्धो सादा जा मुखाणिया जिया जो ज़हरा ने हथ न खयाइन कदम खया तई अली दी अली दरबार में या मौला फरमाइन ता सलमान वन मौला कारे फरमाइन ता वन ज़ैनब जी मां के जाओ अली तो जवई तो रहमतुल लिल आलमीन जी दिया बददुआ न कजा मदीनो बर्बाद मां चौंदो आका दी खुश नसीबा तुझी बद दुआ जो बुद्धि अली के त छडे दिनन मां सदक ज़ैनब ता वन्या जेका तले ता भी जे पई न मारियो समझो इहो ई त भावा बिस्मिल्लाह कया हानी हानी अली मौला जी शहादत गुजरी एक ही रमजान जी रात अली बादशाह वसीयतों पे कयूं एक चौंदो न गरवण न थो अचे पाण ते कंट्रोल करे सैयदन जा मुखाणी आओ एकड़ी कुंड मां रोवण जो आवाज आयो अली फरमाए तो केर थो रोए आवाज आयो अब्बा
फरमाइन तो उम्मुल बनीन के सजो सामू आई चौथी रूए गादी जी मां चती मौला मुझे बच्चे जी पारत कंखे न कई सब अली फरमाए तो मुझे थी उनके सजो टोटली अली जो धीअर सामू वेठियूं मारे ॾिसो त मां जुमिलो चवां